दोस्तों जी एस सिंध जी लतीफ़ दोस्तों अॼु पंहिंजे घर जे अगनि तां बि ऑडियो पैगाम रिकॉर्ड कर रहे आहियां। अॼु कुझु ॻाल्हियूं कैरियर जे हवाले सां डिस्कस कंदासीं। दोस्तों हज़रत ईसा जे ॼमण खां जेकॾहिं सालनि जी ॻणप शुरू था कयूं त उन मुताबिक़ असीं अॼु 21वीं सदी में रहूं पिया ऐं तक़रीबन 4 सदियुनि ते मुहित जेको सनती दौरु हो असां उन मां तरक़ी करे हाणे ॼाण ऐं मालूमात जे दौर में दाख़िल थी चुका आहियूं, जंहिंखे असीं इंफॉर्मेशन एज चऊं था। 21वीं सदी में जो ही ॿियो ॾहाको जेको आहे इनखे पूरे थियण में बाक़ी 1.5 साल वञी बचियो आहे ऐं अॼु जे हिन डिजिटल दौर में असांजो नौजवान सिंध में कहिड़े माहौल में पलिजी रहियो आहे, असांजे नौजवाननि जूं मशगूलियूं कहिड़ियूं आहिनि, संदन तालीमी क़ाबिलियत ऐं जनरल नॉलेज जी लेवल छा आहे, असांजा शागिर्द तइलीमी इदारनि में कहिड़े क़िस्म जी टेक्निकल तालीम हासिल करे रहिया आहिनि, या फ्रेश ग्रेजुएट जेके छोकिरा आहिनि या छोकिरियूं उन्हनि खे रोज़गार जा कहिड़ा मौक़ा मुयसरु आहिनि, कहिड़ियूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि जॉब्स जे लाइ उन्हनि वटि। असांजी सिंध हुकूमत वटि त को बि अहिड़ो को प्रोग्राम नौजवाननि जी स्किल्स डेवलपमेंट जो या उन्हनि जे जॉब अपॉर्चुनिटीज़ जो त नज़र कोन थो अचे। हालांकि इहा हुकूमत जी ज़िम्मेवारी हूंदी आहे त हू पंहिंजे नौजवान नस्ल जे लाइ खे रिथाबंदियूं करे ऐं उन जे लाइ रोज़गार जा मुहैया ऐं मौक़ा फ़राहम करे। पर जीअं त असां हिकिड़े करप्ट मुल्क में रहूं था ऐं उन में को असांजे नौजवान खे को मुस्तक़बिल रोशन नज़र नथो अचे। साॻिए वक़्तु तरक़ी याफ़्ता मुल्कनि में असांखे इहो ॾिसणु घुरिजे त उते साइंस ऐं टेक्नोलॉजी हिन वक़्तु कहिड़ी लेवल ते ऐं किथे पहुती आहे। दुनिया में टेक्नोलॉजी जे शोबे में हर रोज़ु जेके नयूं इन्वेंशन्स ऐं इनोवेशन्स थी रहियूं आहिनि, छा असांजे नौजवान में इहा घुरिबल टेक्निकल स्किल्स ऐं टेक्निकल ॼाण ऐं तजुर्बो आहे जो हू पंहिंजे मुल्क खां ॿाहिरि निकिरी ॿियनि मुल्कनि में रोज़गार तलाश करे सघनि ऐं उन्हनि खे ॿाहिरि मुल्कनि में वञण जे लाइ कहिड़ा कहिड़ा चैलेंजिस आहिनि, इन खां असांजो नौजवान बिल्कुलु बेख़बर आहे। तरक़ी याफ़्ता मुल्कनि में जॉब अपॉर्चुनिटीज़ जे लाइ कॉम्पीट करणु ऐं क्वालीफाई करण जे लाइ असांजो नौजवान वटि अहिड़ा स्किल्स या अहिड़ी ट्रेनिंग या अहिड़ी तालीमी कोन्हे का। ऐं हीअ चंद अहम सुवाल आहिनि जिन ते असांखे ग़ौर करणु घुरिजे, जेको बेहदि ज़रूरी आहे त जीअं असांजे नौजवान खे इन्हनि मामलनि जी ख़बर पवे ऐं जेसिताईं खेनि इन्हनि ॻाल्हियुनि जो अदराक न हूंदो तेसिताईं हू पंहिंजे कैरियर ऐं पंहिंजे मुस्तक़बिल जे बारे में कॾहिं बहितर फ़ैसिला ऐं ठीकु तरीक़े जी तयारी कोन करे सघंदा। ॿारनि जे मुस्तक़बिल जे बारे में तव्हां ॾिठो हूंदो त अक्सर वालिदीन खे त इहा ख़बर ई न हूंदी आहे त संदन ॿार कहिड़ी क़िस्म जी तालीम पढ़ाए रहिया आहिनि। जेके शागिर्द इंजीनियरिंग या साइंस जे ॿियनि शोबनि में ग्रेजुएशन मुकमल करे वठंदा आहिनि त उन्हनि खे वरी इहा परेशानी लाइक़ु हूंदी आहे त हू कहिड़े खाते में नौकिरी लाइ अप्लाई कनि। पोइ हू ॿियनि खां मशवरा वठंदा आहिनि, ॿिया बि उहे माण्हू जिन खे को तजुर्बो न हूंदो आहे उन्हनि खां मशवरा वठंदा आहिनि त हू कहिड़े खाते में नौकिरी जे लाइ दरख़्वास्त ॾियनि। हाणे जिते मुल्की मुआशी घोटाले जो शिकार हुजे त उते नौजवाननि खे रोज़गार जा मौक़ा किथां मिलंदा। पर अहिड़ी सूरत हाल में नौजवाननि खे मुल्क खां ॿाहिरि रोज़गार हासिलु करण जे लाइ ॾिसणो पवे थो, मगर तालीमी क़ाबिलियत, टेक्निकल ॼाण ऐं तजुर्बे जे बग़ैर त ॿाहिरि मुल्कनि में बि नौकिरियूं मिलणु मुश्किल आहिनि। ऐं
पोइ हिते सुवालु इहो थो थिए त हाणे साईं असां पंहिंजे नौजवाननि जी कैरियर काउंसलिंग कोन्हे का, तंहिंजे करे हुननि खे ॿाहिरि मुल्क में नौकरियूं तलाश करण जे लाइ मसइला दरपेश आहिनि। सो कैरियर काउंसलिंग खे असांजा दोस्त अक्सर करे ख़बर न आहे त छा मज़ाक़ सम्झंदा आहिनि या मामूली ॻाल्हि सम्झंदा आहिनि त को या कोई इहो जादू या टोणो आहे जंहिंसां फ़ौरन नौजवान खे नौकिरी मिली वेंदी। ईअं हरगिज़ बि न आहे। कैरियर काउंसलिंग हिकु मज़ाक़ न आहे, इहो हिकु संजीदा सब्जेक्ट आहे। नौजवाननि खे उबता सुबता मशवरा ऐं ग़लति सलाहूं ॾेई सरसब्ज़ बाग़ ॾेखारे संदनि कैरियर खे बर्बादु करणु, अहिड़े अमल खे गैर इरादी जुर्म सम्झंदो आहियां। इहो हिकिड़ो जुर्म आहे त तव्हां नौजवाननि खे सही गाइडलाइन नथा ॾियो ऐं बल्कि तव्हां पंहिंजे कम अक़ली जी बुनियाद ते अहिड़ा मशवरा ॾियो था नौजवाननि खे जो हू ख़ुदि वेतर परेशान ऐं मुंतशिर थी था वञनि ऐं भटकी था वञनि। तंहिं करे नौजवाननि जी सम्झां थो त सही कैरियर काउंसलिंग फ़क़ति उन सूरत में मुमकिन थी सघे थी जॾहिं असांखे उन्हनि जी ज़हानत, शागिर्दनि जे ज़हनी लाड़नि ऐं रुझाननि, त हुननि जो ज़हनी रुझान कहिड़ी तरफ़ आहे ऐं उन्हनि जी सलाहियतुनि जी जेसिताईं पूरी तरह असांखे ॼाण न आहे ऐं उन सां गॾोगॾु असांखे इहा बि जेकॾहिं मालूमात न आहे त मुल्क में या मुल्क खां ॿाहिरि सनअती शोबनि में कहिड़नि स्किल्स जी ज़रूरत आहे, उते कहिड़ा कहिड़ा चैलेंजिस आहिनि ऐं कहिड़नि कहिड़नि शोबनि में रोज़गार जा मौक़ा मुयसरु आहिनि। जेसिताईं असांखे इहा समूरी ॼाण न हूंदी त ज़ाहिरी आहे असां जेको बि मशवरो ॾींदासीं शागिर्दनि खे उहो उनजे लाइ फ़ाइदेमंद बिल्कुलु बि कोन हूंदो, रहंदो उन्हनि खे उन्हनि जो वक़्तु बर्बादु थींदो ऐं शागिर्द रहंदो भटकंदा ऐं परेशान थींदा, पंहिंजा ॾोकर पैसो विञाईंदा, पंहिंजो वक़्तु ज़ाया कंदा। तंहिं करे कैरियर काउंसलिंग जे हवाले सां सभ खां अहम ॻाल्हि इहा आहे त नौजवाननि खे इहो मौक़ो ॾिनो वञे त हू पंहिंजे सलाहियतुनि ऐं पंहिंजे कमज़ोरियुनि यानी पंहिंजे स्ट्रेंथ्स ऐं पंहिंजे वीकनेसिस खे पाण असेस कनि ऐं पोइ ख़ुदि इहो फ़ैसिलो कनि त हुननि जो शौक़ु कहिड़ी ॻाल्हि में आहे ऐं हू कहिड़ी फील्ड खे वधीक तरजीह ॾियनि था जंहिंमें हुनजी दिलचस्पी आहे। ऐं इन करे कैरियर काउंसलिंग खां अॻु में शागिर्दनि खां इहो बि मालूम करणु घुरिजे त हुननि वटि तइलीमी ॼाण केतिरी आहे, हुननि जेको कुझु पढ़ियो आहे स्कूल में या कॉलेज में या कंहिं टेक्निकल इदारे में, त उन पंहिंजी ॼाण जी उन्हनि खे केतिरी उन ते कॉन्फिडेंस आहे ऐं उन मां ई असांखे ख़बर पवंदी त शागिर्द खे असां इहो मशवरो ॾेई सघंदासीं त हुनखे कहिड़नि सब्जेक्ट्स में वधीक महिनत करण जी ज़रूरत आहे ऐं उन जा जेके कहिड़ा टेक्निकल स्किल्स आहिनि जिन खे हुनखे अपग्रेड करिणो पवंदो ऐं तॾहिं ई वञी हुनखे हू उन जे क़ाबिल थींदो त हू कंहिं टेक्निकल फर्म में पंहिंजे ख़िदमतूं सर अंजाम ॾेई सघे। ऐं इन खां अलावा ॿियो हूंदो आहे सॉफ्ट स्किल्स जंहिंखे असां चवंदा आहियूं। सॉफ्ट स्किल्स में ख़ासि तौर ते हिननि यूरोपियन मुल्कनि में हार्ड स्किल्स खां वधीक सॉफ्ट स्किल्स खे वधीक अहमियत हूंदी आहे। हाणे हार्ड स्किल्स इहे आहिनि त तव्हां ट्रेनिंग ॾेई तालीम ॾेई ऐं तव्हां कंहिंखे बि ट्रेंड करे सघो था कंहिं बि प्रोडक्ट ते। अहिड़े क़िस्म जो जेको तजुर्बो आहे या स्किल्स आहिनि उहे हार्ड स्किल्स हूंदा आहिनि जेके महिनत सां हासिलु करे सघनि था या ट्रेनिंग सां उनखे हुन में बहितरी आणे सघे थी। पर सॉफ्ट स्किल्स जेके आहिनि उहे इंसान जी शख़्सियत सां मुंसलिक हूंदा आहिनि त हुन तव्हांजो रवैयो कहिड़ो आहे, तव्हां टीम वर्क करे सघो था या टीम वर्क नथा करे सघो, ऐं तव्हां में शाइनेस आहे, तव्हां थोरो शर्मायो था या ॻाल्हाइण में तव्हां हिचकिचाहट तव्हांखे महसूसु थिए थी, हिबक महसूसु थिए थी, ऐं तव्हां राइटिंग जा स्किल्स आहिनि या न आहिनि, तव्हांजो जनरल नॉलेज केतिरो आहे, तव्हांजो रख रखाव केतिरो आहे, तव्हां ऑफिस में कमु पंक्चुअलिटी सां कयो था या लेट था अचो। हाणे इहे सभु क़िस्म जा जेके आहिनि अमल इहे सभु सॉफ्ट स्किल्स में अचनि था। तव्हांजी पर्सनैलिटी, सो सॉफ्ट स्किल्स इंसान जी पर्सनैलिटी सां रिलेटेड आहे
ऐं इन खे तव्हां कॾहिं बि तब्दील नथा करे सघो। इहा इंसान खे नंढे हूंदे ई जंहिं माहौल में जंहिं कल्चर में वॾो थिए थो त इहा सॉफ्ट स्किल्स हुनखे उतां ई डेवलप थींदा आहिनि। तंहिंजे करे हिते इन्हनि मुल्कनि में कैनेडा अमेरिका या यूरोप जे मुल्कनि में जेके फर्म्स हायर कंदियूं आहिनि नौजवाननि खे उहे 70% सॉफ्ट स्किल्स ॾिसंदियूं आहिनि त तव्हां में सॉफ्ट स्किल्स कहिड़ा आहिनि। ऐं हार्ड स्किल्स जी बि अहमियत आहे। उन में बि हू चंद कोर तव्हांजूं कैपेबिलिटीज़ टेक्निकल कैपेबिलिटीज़ खे असेस कंदा आहिनि ऐं उन बुनियाद ते पोइ तव्हांखे उहो ॾिसंदा त भई तव्हां उन्हनि जे जॉब जे लाइ फिट कैंडिडेट आहियो या न आहियो। तंहिंजे करे तव्हांखे असांजे नौजवाननि खे इन्हनि ॿिन्ही शयुनि ते वर्क करिणो पवंदो। पंहिंजी पर्सनैलिटी खे तब्दील करिणो पवंदो, पंहिंजे रवैनि में तब्दीली आणणी पवंदी ऐं इहो सिर्फ़ु तॾहिं थींदो जॾहिं तव्हां पंहिंजे जेको कंफर्ट ज़ोन आहे जेसिताईं तव्हां उतां ॿाहिरि न निकिरंदो ऐं उन कंफर्ट ज़ोन जे अंदरि ई हूंदो त तव्हां अॻिते बिल्कुलु नथा वधी सघो। सो इहे टेक्निकल स्किल्स ऐं कैरियर काउंसलिंग जे लाइ वधीक असां पाण डिस्कस कंदासीं ईंदड़ ॿिए ऑडियो पैगाम में। ऐं असां इहो बि ॾिसंदासीं त हीअ जेका असांजी इंफॉर्मेशन एज आहे जंहिंमें असां रहूं पिया या जंहिंखे असां डिजिटल एज था चऊं, इन में कहिड़नि कहिड़नि स्किल्स जी ज़रूरत आहे जंहिंसां तव्हां इंश्योर कंदो त तव्हांखे तव्हांजो जॉब ऐं तव्हांजो बहितर मुस्तक़बिल खे तव्हां महफ़ूज़ बणाए सघो। तंहिंजे करे असां ईंदड़ ऑडियो पैगाम में इन्हनि शयुनि ते डिस्कस कंदासीं त सनती दौर इंडस्ट्रियल एज जी भेट में असां जेको अॼु इन इंफॉर्मेशन एज या डिजिटल एज में रहूं पिया, इन में अव्हांखे कहिड़नि कहिड़नि स्किल्स जी, कहिड़नि जनरल नॉलेज जी ऐं ॿियनि कहिड़नि टेक्निकल शयुनि जी ज़रूरत आहे। जेकॾहिं उन में तव्हांजी कमी पेशी आहे त तव्हां उनखे कीअं अपग्रेड कयो ऐं कहिड़ा कहिड़ा रिसोर्सिस तव्हां खे घुर्बल आहिनि जिन रिसोर्सिस मां फ़ाइदो वठी तव्हांखे ई महिनत करणी पवंदी। तव्हां कॾहिं बि इहो न सोचो त को तव्हांखे ठही ठुकी ॿियो केरु ॾींदो। रिज़्यूमी आहे त रिज़्यूमी या CV जंहिंखे असां चवंदा आहियूं या तव्हांजी जेका बायोडेटा आहे उहा बि तव्हांखे पाण वर्कआउट करणी पवंदी। जेसिताईं तव्हां उन ते प्रैक्टिस न कंदो तेसिताईं तव्हां पंहिंजी उन रिज़्यूमी खे बि तव्हां इम्प्रूव न करे सघंदो। जॾहिं तव्हांखे पंहिंजे रिज़्यूमी जी ख़बर न हूंदी, रिज़्यूमी बि तव्हां पाण ठाहींदो त उन में तव्हां लिखंदो भई तव्हांजा स्किल्स कहिड़ा आहिनि। तव्हांजे स्किल्स जी त तव्हांखे ख़बर आहे। हिकिड़ो माण्हू जेको ॿाहिरि वेठो आहे या परे वेठो आहे तव्हां खां, त उनखे तव्हांजे स्किल्स जी, तव्हांजे वीकनेसिस जी का ख़बर कोन्हे त तव्हां कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि में भड़ आहियो, कहिड़ियुनि शयुनि में तव्हां कमज़ोर आहियो। तंहिंजे करे उन जी तव्हांखे असेसमेंट पाण करणी पवंदी ऐं पोइ उन सां तव्हांखे दोस्तनि जो हल्को ठाहिणो पवंदो। जेके 4-5 दोस्त गॾिजी ऐं तव्हां महिनत कंदो त तव्हां ज़रूरु पंहिंजे मक़सद में खे माण में कामयाबु थींदो। सो दोस्तो, अॼु जो वीडियो पैगाम तव्हांजे लाइ इहो हो ऐं उमेद त तव्हां हिन ऑडियो पैगाम में जेके बि असां नुक़्ता मथे डिस्कस कयासीं या जेके सुवाल असां चंद मूं जेके उथारिया, उन्हनि सुवालनि ते तव्हां थोरो गौर ऐं थोरो वीचार कयो संजीदगीअ सां ऐं उन ते ॾिसो त तव्हां में कहिड़ियूं कमज़ोरियूं आहिनि, तव्हां कीअं फिट था थियो अॼु जे मुआशिरे में। त उमेद त तव्हां खे वधीक इन पॉइंट्स ते ईंदड़ वीडियोज़ में असां पंहिंजा वीचार हिक ॿिए सां वंडींदासीं। ऐं जेकॾहिं तव्हांखे के सुवाल वग़ैरह हुजनि त उहे तव्हां मूंखे कमेंट बॉक्स में तव्हां ज़रूरु कमेंट कजो। सो पाण हाणे वठूं था इजाज़त, वरी मिलंदासीं ॿी ऑडियो पैगाम में। तेसिताईं जिए सिंध, जिए लतीफ़।